ख़बर शेयर करें। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि ऐं बराड़नि मां टैलेंट जी ॻोल्हा लाइ गॾिजी कम करण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। हैदराबाद के न्याज़ स्टेडियम के अपग्रेड करे इंटरनेशनल मैचिस मुनक़िद करण बाबति ॻाल्हि ॿोल कई वई। हैदराबाद के न्याज़ स्टेडियम की बहाली इंतहाई ज़रूरी है। वॾे वज़ीर जो चवणु आहे सिंध सूबे के नौजवाननि खे क्रिकेट में अॻिते आंदो वञे। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर। जी बिल्कुल, सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां वफ़ाक़ी वज़ीर मोहसिन नक़वी की मुलाक़ात थी है। मुलाक़ात में सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि ऐं बाराड़नि मां टैलेंट की ॻोल्हा जो कम गॾिजी करण ते इतफ़ाक़ थियो आहे। सिंध के वॾे वज़ीर हैदराबाद में न्याज़ स्टेडियम के अपग्रेड इंटरनेशनल मैचिस मुनक़िद करण बाबति भी ॻाल्हि ॿोल कई है। सिंध के वॾे वज़ीर हैदराबाद न्याज़ स्टेडियम की बहाली इंतहाई ज़रूरी है। सिंध मोहसिन नक़वी के इहो चयो आहे सिंध सूबे के नौजवाननि खे क्रिकेट में अॻिते आंदो वञे। सिंध के वॾे वज़ीर खे जेको आहे PCB के चेयरमैन इहा ख़ातिरी कराई है त जेको टैलेंट हंट है उन हवाले से बाक़ायदा मनसूबो पिणु तैयार कयो वेंदो। जी ठीक है, मुझी मेहरबानी आमिर अपडेट करण लाइ।